कॉल आयो फोन कॉल मनीष हाँ मनीष पुट ॿुधाए। अरे मुंहिंजी रोटी ठाही अथव या घर में? हाँ पुट ठाही आहे न रोटी। अच्छा हलो ओके हलो ठीकु आहे, पोइ ॻाल्हायांव थो। आयो फोन कॉल हाँ मनीष पुट चो। मामा मुंहिंजी रोटी ठाही अथव या घर में? अरे हाणे त चए में 10 मिंट पहिरियों तुंहिंजी रोटी ठाही आहे घर में। ओके हलो ठीकु आहे, पोइ ॻाल्हायांव थो। हिकु गेम बि नथा सड़नि न न्याणीअ। आयो फोन कॉल आयो फोन कॉल हेलो मामा मुंहिंजी रोटी ठाही अथव या घर में? मामा मुंहिंजी रोटी ठाही अथव या घर में? मां तुंहिंजी रोटी ठाही आहे ठाही आहे ठाही आहे। मामा मुंहिंजी रोटी ठाही अथव या घर में? मनीष पुट पुट मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां सिंधीअ में थी चवां, मां तुंहिंजी रोटी ठाही आहे, घर में तुंहिंजी रोटी ठहियल अथई। सिंधी में थी चवां, तूं सम्झ में नथी अचे इहा ॻाल्हि। अच्छा हलो ठीकु आहे, मां ॻाल्हायांव थो पोइ। आयो हेलो चो। मामा मुंहिंजी रोटी ठाही अथव या घर में? न न न न ठाही आहे। तुंहिंजे भाई बि रोटी ठाही आहे, तुंहिंजे पप्पा बि रोटी ठाही आहे, पंहिंजी बि ठाही आहे, सॼे पारिवार जी ठाही आहे, कुते जी ठाही आहे, ॿिली जी ठाही आहे, पर तुंहिंजे लाइ रोटी न ठाही आहे। पक्का न ठाती अथव न? हा न ठाही आहे, ॿुधाए छा कंदे? हलो ठीकु आहे, सुठो न ठाती अथव। मां वैसे बि दोस्तनि सां गॾु वञा थो रोटी खाइण लाइ होटल में, इन करे पियो पुछांव। En el amor